गद्दार महल ही माग जंहिंजा आसार तव्हां ॾिसी रहिया आहियो। 300 साल अॻु हीअ जाइ ॾाढी सुहिणी ऐं तमामु वॾी जाइ हुई, पर जीअं ई हिन माग जो मालिक वफ़ात करे वियो त पोइ कंहिं माण्हूअ हिन माग खे आबाद करण जी कोशिश न कई ऐं उहा नफ़रत अहिड़ी हुई जो 300 साल गुज़रण खां पोइ बि उन नफ़रत में का बि घटिताई न आई आहे। अॼु बि माण्हू एतिरी नफ़रत जो मुज़ाहिरो कंदा आहिनि जो महल जी भितियुनि ते थुकुनि खां अलावा बूट लाहे हया वेंदा आहिनि। इंसानियत जी तारीख़ में इहा पहिरीं नफ़रत आमेज़ इमारत आहे ऐं इहो बि हिकु तारीख़ी रिकॉर्ड आहे त उन खां अॻु कंहिं बि इमारत खे एतिरा नफ़रत आमेज़ नाला न ॾिना विया आहिनि। मुल्क जी हुकूमत उन खे सरकारी तौर ते गद्दार महल जो नालो ॾिनो आहे के माण्हू वरी नमक हराम जो दर बि सॾनि था। इहा तव्हां लाइ वॾी ताजुब जी ॻाल्हि हूंदी त आलमी इदारे यूनेस्को पिणु हिन इमारत खे गद्दार महल जो नालो ॾिनो आहे। गद्दार खे तारीख़ जंहिं तरीक़े सां यादि करे थी उन मां इहो साबित थिए थो त गद्दारी हिकु अहिड़ो गुनाह ऐं ॾोह आहे जंहिंखे दुनिया कॾहिं बि माफ़ नाहे कंदी। हिन गद्दार जंहिं पंहिंजे मतिलब जे ख़ातिर पंहिंजी क़ौम ऐं मुल्क सां ख़यानत कई, जंहिं करे हिन महल खे गद्दार महल जो नालो ॾिनो वियो आहे। उन शख़्स जो नालो मीर जाफ़र हो। मीर जाफ़र 18 सदीअ में बंगाल जो नवाब हो। जेतोणीकि शुरूआत में हू बंगाल जे नवाब सिराजुल-दौला जो सिपह सालार हो, पर खेसि ॾींहं राति हिकु ई फ़िकिर हूंदो हो त बंगाल जो नवाब थियां। उन लालच में अची प्लासीअ जी जंग में अंग्रेज़ ऑफिसर रॉबर्ट क्लाइव सां शामिल थियो, जंहिं मीर जाफ़र खे बंगाल जो नवाब बणाइण लाइ लालच ॾिनी। पोइ हिन नवाब सिराजुल-दौला खे बि क़तल करे छॾियो। हिन वाक़े खे हिंदुस्तान में बरतानवी राज जे क़याम जी शुरूआति सम्झो वञे थो ऐं मीर जाफ़र खे गद्दारीअ जो सभ खां वॾो मिसाल सम्झो वञे थो। मीर जाफ़र गद्दार जो महल हिंदुस्तान जे ओलह बंगाल में मुर्शिदाबाद जे मक़ाम ते आहे। गद्दार गद्दारी करे वेंदो आहे, पर तारीख़ खेसि कॾहिं बि माफ़ नाहे कंदी, इबरत जो निशानो बणाए छॾींदी आहे। मीर जाफ़र गद्दार जी क़बर हिंदुस्तान जी रियासत ओलह बंगाल जे शहर मुर्शिदाबाद में जाफ़रगंज क़ब्रिस्तान में आहे।